घोटकी ज़िले में मसूद बंगश जे एसएसपी तौर मुक़ररी बाद चयो इहो वियो हो त हाणे ज़िले में मुकमल अमुन आहे ऐं पुलिस अवाम खे आज़ारणु बंदि करे छॾियो आहे। पर पाक किताब हथनि में खणी रमज़ान मुबारक जे भलारे महीने में निटराणो समय एहतजाज कंदड़ हिननि औरतुनि ऐं ॿारनि जूं दाऊं ॾिसी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त घोटकी ज़िले में हक़ीक़त उन जे उबतड़ आहे। घोटकी भरिसां कचो बिंडी वन पुलिस पारां ॻोठ मोलाबख्श बेरी में घरनि ते चढ़ाई करे भंजणा बाद चइनि भाइरनि हाजी इज़त महबूब अयूब ऐं सोबत बेरी जे घरनि खे ड्राहे पट कयो वियो। पुलिस न रुॻो औरतुनि खे तशदुद जो निशानो बणायो पर घर मां चांदी ऐं सोन समेत समूरो सामान बि पाण सां खणी हली वई। पुलिस जी अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ मुतासिर धुर घोटकी जे कलमा चौक ते पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करे निटराणो समय धरणो हयो, जंहिं दौरान पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इहो कचो बिंडी एसएचओ बरकत भट्टी ऐं शाबान कोलाची अची असांजा घर ड्राहे पट करे छॾिया अथई ऐं असांखे घुर करे थो पियो त तव्हां 4 भाइर लख लख रुपयो माण्हू ॾे जे ना त तव्हांखे हिते न छॾींदुमि मां। असांजा अन्न टपड़ असांजी औरतुनि खे धक आहे, असांजो हिक में हिकु गऊं कायो आहे न कंहिं ढक में ॾिनी अथई, न ॻाल्हि न पंधु अलाए काॾे गार करे छॾी अथई। गरीब माण्हू असां काॾे वञूं, सॼो ॾींहुं छोला विकिणूं तगारी खणूं। पैसा ॾियो त ठीकु आहे, जे न त तव्हांखे असां मारींदासीं सम्झे। उन खां बाद में घर ठाथऊं, माल कयूं, कुतरियुनि मशीना उहे भॻियूं, न खाइण जो कुझु छॾियो, अन्न पिस हर शइ वटो ठाव, का शइ न छॾियो अथनि। गरीब अपी पावा न दे न मिल्की थे, असां गरीब हूं अपी पावा हूं, बेडो है बेगुनाह, न छॾियईं का जाइ, न छॾियईं का जॻह, अन्न पाणी, असां राति ॾींहुं वेठा हूं। अॼु बि असां वटि आया आहिनि, जायूं कहिड़ियूं अथनि अची, उन खां बाद धमकियूं ॾिनऊं असांजी ताकड़ी में, उहो अची खटा टपड़ पिया भॻऊं। अपी पावा असांजी जायूं जॻह, अन्न पाणी हर शइ असांजी खणी आहे। असां अहिड़ी कारी विभ में असांजा बच्चा वेठा आहिनि, छपर बपर हर शइ केरे आहे, माल काए आहे, असांजी का शइ न छॾियईं, असांजो अदल करे। ग़रीब अपी पावा बचड़ा वतियूं वेठा आहियूं, असां आया आहिनि, असांजा घर जायूं टपड़ हर शइ खणी आहे, लख लख घुरनि था घर ते, असां काॾां वञूं त असां ॾियूं, असां सॼी कोॾरियूं कमाए बचा असांजा खाइनि, ॾिसो त घर असांजा हुते बंदि ते घर आहिनि, न ज़मीन न छा न मिल्कियतूं कुझु ई कोन, असां खून कंदासीं त असां सां अहिड़ा असां सां हञा हयूं अची। बेरी बिरादरी जे हिन एहतजाज खे ॾिसी एसएसपी घोटकी मसूद बंगश खे सभु ठीकु आहे जो राग ॿुधाईंदड़ पंहिंजे कुझु दरबारी माण्हुनि ते लॻण बदिरां हक़ीक़तूं ॾिसी अवाम जी दादरसी करणु घुरिजे त जीअं वाक़ई पुलिस जो निज़ाम बहितर थी सघे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़, घोटकी।